बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थॉट्स बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है जो क्लास नंबर 21 हुआ जो टॉपिक जो असा आगाज करण वजो पे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पार्ट्स ऑफ स्पीच असा कंप्लीट कई से टेस्ट भी कई से हिन वीडियो सा असा टेंसेस जो आगाज कयूं था। हाने टेंसेस जे पढ़ण वजो था असा जारी गला नडेला बुधनाऊ 12 टेंस एंड टू बी टेंस दा इंशाल्लाह एक एक शे तफसील सा उन जा जे कॉम्प्लेक्सेस आइन उन जा जे कॉन्सेप्ट्स आइन जरूर डिस्कस करनासे। सो जने शुरू ही टेंस करण दा वजो त शो न असा पेरी यो पढूं त व्हाट इज टेंस। टेंस क्या है? टेंस की डेफिनेशन है टेंस वर्ड हैज बीन टेकन फ्रॉम लैटिन वर्ड टेम्पस। टेंस लफ्ज लातिनी बोली जे लफ्ज टेम्पस में वरतो वयो है विच मीन्स टाइम जे जो मतलब है वक्त जेके असा सिंधी में चौं ता ज़मान। ज़मान जो मतलब यो आ त हाने ज़मान या तो वो प्रेजेंट थी सके तो यानी हाने असा अगर इन वक्त जे कंडीशन में आ रिकॉर्डिंग कराया पे जेका पोजीशन आ यो मुझे लाए प्रेजेंट आ। ठीक है त मां इन के शा चंदम प्रेजेंट टेंस यानी केड़ो ज़मान जेको मौजूदा ज़मान आ मौजूदा वक्त आ। अगर मां चवा तो पास्ट टेंस इन के शा चंदा ज़मान पर केड़ो माजी। ज़ाहिरी गाल असा जुमला गालाइंदा आहियूं उहे छा हूंदा टेंसेस के अंदर गालाइंदा आहियूं या मोडाल्स या मुख्तलिफ शयुनि जे अंदर गालाइंदा आहियूं पर या तो वो प्रेजेंट हुंदो आ या तो वो पास्ट हुंदो आ। अगर मां ये चवां त मुझो हे जेको ज़मान आ यो फ्यूचर टेंस आ त इन जो मतलब आ त मां हे ज़मान मुस्तकबिल ते तो गालायां या ज़मान आइंदे ते तो गालायां। सो ये डेफिनेशन एक दफो ता जरूर नोट कंदो त टेंस लातिनी बोली जे लफ्ज टेम्पस में वरतल आ जिनी माना छा है टाइम। हाने इन को बाद में असा स्टार्ट करण वेंदा से टू बी टेंस। सोचो त टू बी टेंस के दिसो हाने सा जो पेरियो टेंस है जो असा स्टडी करण वजो पिया वो है प्रेजेंट टू बी टेंस। हाने ही जो प्रेजेंट टू बी टेंस आ दिसो ही जो टेंस आ त वो त ज़मान है ही है पर केड़ो ज़मान आ प्रेजेंट आ। असा हाने उन के डिस्कस कियो से त टेंस या त प्रेजेंट हुंदो आ या पास्ट हुंदो आ या फ्यूचर हुंदो आ पर असा प्रेजेंट के स्टार्ट कयो ए पेरियो पेरियो असा टू बी टेंस इस्तेमाल कयो। हाने टू बी टेंस जी असा डेफिनेशन एन जी वर्थ के समझण की कोशिश कंदा से इन जी सिंधी आ ज़मान हाल हुजण या ज़मान हाल जो हुजण। इन जी डेफिनेशन आ अ वर्ब व्हिच शोस द स्टेट आर एग्जिस्टेंस। याद रखी छजो त जो टू बी टेंस है या तो वो स्टेट के जाहिर कंदो आ या तो वो एग्जिस्टेंस के जाहिर कंदो आ ऑफ समथिंग कहीं भी शय जी इन प्रेजेंट टाइम। हाने इन प्रेजेंट टाइम मींस प्रेजेंट टू बी टेंस में प्रेजेंट जी गाल क्या तो कहीं हलंदड़ वक्त में अगर कोई वर्ब जाहिर करे तो कहीं जी हालत के या मौजूदगी के उन के असा ज़मान हाल हुजण चवंदा आहियूं। ऐं बी गाल जेका मां हिते ब्रैकेट में लिखी है नो एक्शन हिन जे अंदर कोई भी एक्शन नाहे हुंदो सिर्फ स्टेट हुंदो आ। हाने स्टेट के असा समझण की कोशिश कंदा ते लेट सपोज मुखे पेन आ बोर्ड ते बीठो आया ऐं कुछ बार बैठा आहिनि मुझे लॻियो त तव्हां मूंखे ॿुधायो त मुंहिंजी कहिड़ी हालत आ। आई एम अ टीचर मां जी जेका स्टेट आ उहा टीचर आ। अगर कोई पेशेंट के दिसे तो वाइट कोट पातल तस चेकअप करे तो टेम्परेचर के मरीज बैठो आ लिखे तो ता इन कंडीशन में इन स्टेट में उनके छा चंदो चंदो डॉक्टर। कोई फकीर है कासो खणी के खैर वठे तो तवा उन स्टेट के दिसी छा चंदो त ही फकीर आ यानी ही जेको ज़मान आ यो स्टेट के जाहिर कंदो आ हालत के जाहिर कंदो आ। बे नंबर ते मौजूदगी यानी कहीं शय जी कहीं शय में मौजूदगी। मिसाल किए अस्मा कमरे में आहे हाने दिसो कमरे में आ यानी मां अस्मा जी मौजूदगी के रिप्रेजेंट क्या तो हाने दिसो यो केड़ो टेंस तो मां इस्तेमाल क्या टू बी टेंस तो इस्तेमाल क्या। ऐं अगर मां आहे तो चवा वर्ब तो लगाया केड़ो आहे कमरे में आहे इज त मां चंदम यो प्रेजेंट आ यानी एग्जिस्टेंस कहीं शय जी मौजूदगी स्टेट कहीं शय जी हालत ये ब शयूं इन में। हाने तवा चंदो मां उस्ताद आया हु गरीब आ हु अमीर आ ये जुमला असा पढ़ंदा हूं छा ही टेंस को एतरो आम न। हाने जुमलो तो मां ता के चवा त जिंदगी खुदा ताला जो अजीम तोहफो आहे। लाइफ इज ग्रेट गिफ्ट ऑफ गॉड केडो कमाल जो जुमलो आ यो टू बी टेंस में तो थे यानी खोड़ सारी शयूं टू बी टेंस में थींदियूं आहिनि। ता ॾिसी करे जेके हालतूं कंडीशंस बयान कंदा आहियो ये सब जो सब कंहिंजो हिस्सो हूंदियूं आहिनि
टू बी टेंस जो हिस्सो हूंदियूं आहिनि। सो हाणे मां पहिरियों नंबर एग्जांपल तव्हांजे साम्हूं लिखियो आहे, आई एम अ टीचर। हाणे इहो छा आहे? स्टेट आहे, यानी हिकिड़ी हालत आहे। अच्छा, ॿियो आहे बिस्मा इज इन द रूम। बिस्मा कमरे में आहे, त हाणे बिस्मा जी मौजूदगीअ खे रिप्रेज़ेंट थो करे इहो जुमिलो, त मां छा चवंदुमि? एग्ज़िस्टेंस आहे। ऐं ॿी ॻाल्हि, जॾहिं मां हिन सेंटेंस जी बीहक खे ॾिसंदुमि त यार हालत आहे ऐं उन खां पोइ मौजूदा वक़्तु आहे, त पोइ मां हिननि सभिनीनि शयुनि मां छा अज्यूम कंदुमि त इहो प्रेज़ेंट टू बी टेंस आहे। उन खां पोइ आहे वी आर सेटलर्स ऑफ लारकाना। असां लारकाने जा रहाकू आहियूं। हाणे इहा असांजी स्टेट आहे, त असां किथों जा रहाकू आहियूं, कहिड़ी कंडीशन में रहूं था, असांजी स्टेट आहे। हाणे चोथों आहे दे आर इन जापान, यानी उहे जापान में आहिनि, यानी हिकिड़े कंट्री में आहिनि, उनजी उहा मौजूदगी आहे। सो अहिड़े तरीक़े सां असां हिन ज़मान हाल हुजण में हालत ऐं मौजूदगीअ जो इज़हार कंदा आहियूं। हाणे असां हिन ॾिसंदा त हेल्पिंग वर्ब्स कहिड़ा आहिनि ऐं जुमिले जो स्ट्रक्चर कीअं ठहंदो आहे। असां जीअं त वर्ब जे अंदरि पढ़ियोसीं त हेल्पिंग वर्ब्स बि हूंदा आहिनि, यानी ही वर्ब आहे। अगरि मां चवां थो न ही इज़ डॉक्टर, त हिन जे अंदरि कहिड़ो वर्ब आहे? इज़। माना वर्ब खां सवाइ जुमिलो थींदो ई न आहे, त उहो वर्ब जो क़िस्म त आहे न हेल्पिंग वर्ब हिते असांजो, ठीकु आहे। त इज़, हाणे इज़, एम, आर, इहे टई प्रेज़ेंट टू बी टेंस जा हेल्पिंग वर्ब आहिनि। प्रेज़ेंट टू बी टेंस जा हेल्पिंग वर्ब आहिनि इज़, एम, आर। हाणे ही प्रोनाउंस आउं तव्हांखे अॻु में पढ़ाए चुको आहियां त प्रोनाउंस कहिड़ा हूंदा आहिनि। प्रोनाउन जेके असां पर्सनल प्रोनाउन पढ़ियासीं उन में ही था अचनि। हाणे जॾहिं बि ही ईंदा न, उन सां इज़ लॻंदी। मिसाल कीअं? ही इज़, शी इज़, इट इज़, अली इज़। हिते कोई बि नालो हुजे असां उन सां जेको आहे सो इज़ ॾींदासीं। हाणे अॻिते जेको जुमिलो ठहे थो, हाणे हिन अॻिते ठहंदड़ जुमिले खे असां चवंदा आहियूं कॉम्प्लीमेंट। हाणे कॉम्प्लीमेंट छा खे चइबो आहे? कॉम्प्लीमेंट लफ़्ज़ जी माना आहे वधाउ, ठीकु आहे। यानी जुमिले जे अंदरि जेको कॉम्प्लीमेंट यूज़ थींदो आहे या एक्सटेंशन यूज़ थींदो आहे, ठीकु आहे न। त मिसाल हाणे मां अॻिते कॉम्प्लीमेंट कहिड़ो थो ॾियां? ही इज़ अ टीचर, ठीकु आहे। शी इज़ अ कुकर, इज़ a dog, Ali is brave। यानी अहिड़े तरीक़े सां ॾिसो असां जेके जेके प्रोनाउन खणूं था उन्हनि सां असां हेल्पिंग वर्ब जेको इस्तेमालु कयोसीं उहो कहिड़ो कयोसीं बाबा? इज़ कईसीं। आई सां एम थींदो आहे, आई एम अ टीचर, ठीकु आहे। त आई जॾहिं बि तव्हां इस्तेमालु कंदो त असां कहिड़ो हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थींदो? एम इस्तेमालु थींदो। अचूं था वी असां आर लॻंदो, यू असां आर लॻंदो, दे सां आर लॻंदो ऐं ॿ नाला। मिसाल अगरि मां त चवां अली एंड अमन आर फ्रेंड्स, उहे दोस्त आहिनि, त मां छा कयुमि? हे ॿ नाला या ॿिनि खां वधीक नाला जो जॾहिं बि ज़िक्र ईंदो त मां उते छा इस्तेमालु कंदुमि? आर। हाणे सवाल इहो पैदा थो थिए त असांखे सिंधी कहिड़ी अचे जो असां इज़ ॾियूं? आहे। एम जे लाइ छा सिंधी ईंदी? आहियां। आर जे लाइ छा छा अचे? आहिनि, आहियूं, आहीं, अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़। मिसाल वी आर त असां आहियूं, यू आर तूं आहीं या तव्हां आहियो या तव्हीं आहियो, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां दे आर उहे आहिनि। हाणे इहे जॾहिं बि हे असांजा सिंधीअ में इंडिकेटर हूंदा, हे असांजा इंग्लिश में इंडिकेटर हूंदा, कंहिंजा प्रेज़ेंट टू बी टेंस जा। हाणे जॾहिं असां हिकु त डेफिनेशन ऐं प्लस में हेल्पिंग वर्ब ऐं हेल्पिंग वर्ब कंहिंसां कहिड़ो इस्तेमालु थींदो, त हाणे जेको हिन वीडियो जो जेको पोर्शन आहे नेक्स्ट उहो कहिड़ो हूंदो असांजो? त असां हाणे एग्ज़ाम्पल्स पढ़ंदासीं, यानी सेंटेंस ठहंदो कीअं, उहो कीअं ॿियनि सेंटेंसिस में कन्वर्ट थींदो। हाणे मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ो जुमिलो खयो आहे, आई एम अ राइटर। हाणे ॾिसो मां जॾहिं तव्हांखे सेंटेंस जा क़िस्म पढ़ाया हुया त हीउ कहिड़ो आहे? अफर्मेटिव आहे। यानी जंहिं जुमिले में असां हा कंदा आहियूं ऐं सिंपल स्टेटमेंट ॾींदा आहियूं असां उनखे छा चवंदा आहियूं? अफर्मेटिव। ऐं मां तव्हांखे चवां थो टू बी टेंस जो जुमिलो आहे उनखे कन्वर्ट कयो नेगेटिव में, त नेगेटिव में कीअं कन्वर्ट कंदो? आई एम नॉट अ राइटर। यानी तव्हां छा कयो? नेगेटिव करण जे लाइ हेल्पिंग वर्ब खां पोइ, यानी ईअं न आहे त आई नॉट एम, यानी हिन हेल्पिंग वर्ब खां पोइ हे असांजो छा आहे? सब्जेक्ट आहे, हे असांजो छा आहे? हेल्पिंग वर्ब आहे। हीअ सॼी जी सॼी असांजी कहिड़ी कॉम्प्लीमेंट आहे, यानी हिकिड़ो वधाउ आहे। अॻिते जुमिले जी हिकिड़ी मिसाल ॻाल्हि आहे त असांखे जेका नाट लॻाइणी आहे उहा डायरेक्ट किथे लॻाइणी आहे? हेल्पिंग वर्ब खां बाद में। तॾहिं असांजो जुमिलो हे छा थी वेंदो?
नेगेटिव सेंटेंस थी वेंदो। हाणे अगर इनखे सवाली करणो आहे त याद रखी छॾियो त जॾहिं तव्हांखे सवाली करणो आहे त इनजो हेल्पिंग वर्ब अॻियां खणी ईंदव। ठीक है, वो कीअं एम आई अ राइटर क्वेश्चन मार्क उनखे ॾींदासीं। हाणे त क्वेश्चन मार्क जो मतिलबु छा आहे त हे जुमिलो मां छा कयो आहे इंट्रोगेटिव कयो आहे ऐं असां इहो क़िस्म बि पढ़ियो आहे। ऐं इंट्रोगेटिव जुमिलो कीअं ठाहींदासीं टू बी टेंस में त हिनजो हेल्पिंग वर्ब अॻियां खणी ईंदासीं। हाणे ॾिसो पहिरें में सिधी ॻाल्हि कईसीं आई एम अ राइटर, ॿिए में चयुमि त आई एम नॉट अ राइटर मां न आहियां, टे में मां छा कयुमि सवाल कयुमि। हाणे चौथो जुमिलो असां ठाहियूं था सवाली नाकारी इंट्रोगेटिव नेगेटिव। कीअं एम आई नॉट अ राइटर, छा मां हिकु लेखक न आहियां। यानी ॾिसो हिन में मां क्वेश्चन बि कयां थो ऐं न बि कयां थो, त इन करे हिन जुमिले खे छा चवंदुमि इंट्रोगेटिव नेगेटिव, यानी इहो सवाली बि आहे त नाकारी बि आहे। हाणे चवंदा 5 नंबर सेंटेंस ते। हाणे 5 नंबर सेंटेंस टू बी टेंस में ऐं काफ़िन में बि ठहंदो आहे। हिन में छा था ठाहियूं आई एम रियली अ राइटर, यकीनन। हाणे हिन हे जेको आहे न हे इनखे चइबो आहे एम्फेटिक, यानी कोई ताक़ीदी जुमिलो हुजे, यानी उनखे बाक़ाइदा चवजे मां सचपच हिकु राइटर आहियां। ठीक आहे, यानी कहिड़ो लफ़्ज़ आहे सिंधीअ में सचपच, या ॿियो छा वाकई, मां वाकई राइटर आहियां, मज़ाक आहे छा। सो 5 नंबर जेको सेंटेंस आहे उहो असां कहिड़ो ठाहियोसीं रियली सां। हाणे तव्हां छा कंदव, मुंहिंजा जेके प्यारा स्टूडेंट्स आहियो उहो इहो कमु कंदव त जेको मां हे लिखियो आहे न इन्हनि 5 जुमिलनि खे तव्हां लिखी छॾियो। अच्छा हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल थो ॾियां, शी इज़ अ क्यूट गर्ल। ठीक आहे, इन जो नेगेटिव कंदव। नेगेटिव कीअं कंदव, शी इज़ अ क्यूट गर्ल, नाट काथे लॻाईंदव, नाट तव्हांखे ॾिसो किथे लॻाइणी आहे, ओ ठीकु हेल्पिंग वर्ब खां बाद में, त हिन जुमिले में जेको हेठो तव्हांजे साम्हूं लिखियल आहे इन में लॻाईंदो इज़ खां पोइ नाट। हाणे हे जुमिलो तव्हांजे लाइ छाजो कमु कंदो, पाथ जो, रस्तो आहे। हाणे जेके बि जुमिला तव्हां कन्वर्ट कराईंदुमि हिन पाथ खे फॉलो कंदो त कीअं मूंखे सवाली करणो आहे, नाकारी करणो आहे, इंट्रोगेटिव करणो आहे, इंट्रोगेटिव नेगेटिव करणो आहे, हिनखे एम्फेटिक करणो आहे, यानी ताक़ीदी कीअं हिनखे कन्वर्ट करणो आहे। हाणे हिन वीडियो जे अंदरि डेफिनेशन पढ़ीसीं ऐं असां कुझु स्ट्रक्चर पढ़ियोसीं, सॼो हुन टू बी टेंस जो मिसाल पढ़ियासीं। ईंदड़ वीडियो लेक्चर जे अंदरि असीं पढ़ंदासीं हिन जा मॉडल सेंटेंस, हिन जा मॉडल सेंटेंसेस कहिड़ा आहिनि, हिनखे वधीक असां प्रैक्टिस बि कंदासीं ऐं हिकिड़ी ट्रिक बि हिन में डिस्कस कंदासीं त हिन में करेक्ट ऐं इनकरेक्ट जुमिला कीअं थींदा आहिनि, उहो बि असां इंशाल्लाह ईंदड़ वीडियो जे अंदरि ॾिसंदासीं। सो तव्हांजी स्क्रीन ते 4 जुमिला आहिनि, सिंपल आहिनि। इनखे तव्हांखे छा करणो आहे, अगरि तव्हांजे साम्हूं हिकिड़ो जेको पहिरियों नंबर जुमिलो आहे उहो आहे मिसाल हिकिड़ो अहमद इज़ डॉक्टर। ठीक आहे, अहमद इज़ अ डॉक्टर। हाणे इनखे तव्हां छा कंदव, इन सभिनी में कन्वर्ट कंदव प्रैक्टिस तौर। ॿिया जेके 3 जुमिला आहिनि इहे बि सभिनी उन्हनि में कन्वर्ट कंदव, होमवर्क कंदव, प्रैक्टिस कंदव। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। वरी मिलंदासीं नए क्लास में। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।